दड़ो वेझो बेलो रोड ते वली शाह स्टॉप वटि पनियारी किनाल मां निकिरंदड़ वली शाख खे 20 फुट घारो पइजी वियो। वली शाख जा कपड़ कमज़ोर हुजण ऐं पाणी में वात सबबि शाख खे 20 फुट घारो पियो। घारे सबबि ॻोठ अल बचायो मला पाणी जे घेरे हेठि अची वियो आहे। ॻोठ जे चोतरफ़ पाणी बीहण करे रवासनि खे आमद रफ़त में ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। घारे सबबि ॻोठ जो क़दीमी क़ब्रस्तान बि पाणी हेठि अची वियो आहे। केतिरियूं ई क़बरूं मुसमार पिणु थी वियूं आहिनि। इतला बावजूदि दड़ो जे आपाशी अमले पारां घारे खे बंदि करण लाइ के बि उपाउ न वरिता विया आहिनि। वली शाह शाख खे लॻल घारो बंदि न करण ख़िलाफ़ ॻोठाणनि दड़ो बेलो रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन सिलसिले में ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घारे खे 25 कलाक गुज़री विया आहिनि, पर आपाशी खाते वारा घारो बंदि करण बदिरां ॻोठ जे बुॾण जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। ॻोठाणनि मुतालबो कयो त घारो बंदि करे नुक़सान खां बचायो वञे।